हम असर सिंधी नाविल मयार ऐं मक़दार सेशन जी शुरूआत कजे थी ऐं मां इन सेशन जे मुक़ररनि खे सॾण लाइ सभ खां पहिरीं सॾियां थो साईं अकबर लिगारी साहब खे। अकबर लिगारी सिंधी ॿोलीअ जो नाले वारो अदीब आहे, आलिम ऐं नक़ाद। मां स्टेज ते अचण लाइ चवंदुमि साईं अख़लाक अंसारी साहब जिन खे। साईं अख़लाक अंसारी साहब सिंधी ॿोलीअ जा पंहिंजी टहीअ जा मुनफ़रिद कहाणीकार आहिनि, नाविल नवीस आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो किताबु मुनफ़रिद नसुर जो मां अकेलो अवाक में आहे। साईं जा हिन वक़्तु ताईं 3 कहाणियुनि जा किताब शाया थी चुका आहिनि ऐं उन्हनि हिकु मुनफ़रिद हैसियत हासिलु कई आहे। उन खां पोइ जो असांजो स्पीकर आहे मोहतरम मुमताज़ बुखारी साहब। मुमताज़ बुखारी अॼु जे दौर जो मशहूरु नाविल नवीस, कहाणीकार, मुतरजम, सहाफ़ी ऐं ताज़ो ई जेको आहे सिंधी नाविल ते संदन हिकिड़ो किताबु आयो आहे तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी। उन्हनि खे गुज़ारिश आहे त अचनि स्टेज ते। उन खां पोइ नौजवान कहाणीकार ऐं नाविल नवीस अख़्तर हफ़ीज़ साहब खे गुज़ारिश आहे त मथे अचे। असांजो हिकु ॿियो दोस्त साथी आहे नौजवान कहाणीकार ऐं नाविल नवीस मोहतरम कलीम बुट साहब। सिंधी नाविल जंहिंजी शुरूआत 1888 ऐं 1890 खां मिर्ज़ा कलीज बेग साहब जिन जे नाविलनि दुलाराम ऐं ज़ीनत खां थी 19वीं सदी खां 20वीं सदी ताईं काफ़ी सारा नाविल लिखिया विया ऐं उन खां पोइ 21वीं सदी में नाविल जेको आहे पेर पातो। लॻभॻि 20-21 सालनि जे इन अरसे में असांजे सिंधी में तमामु घणा नाविल शाया थिया आहिनि जिन पढ़ंदड़नि जो तमामु घणो ध्यानु छिकायो आहे ऐं उहे बार बार नाविल जेके आहिनि शाया थियनि पिया। अख़बारुनि में उन्हनि ते लेख जेके आहिनि अकबर लिगारी साहब असांजो जेको आहे जो अहम स्पीकर साहब अची चुको आहे, खेनि गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि। अकबर लिगारी साहब कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, नाले वारा आलिम ऐं अदीब त आहिनि ई, पर हम असर नाविल ते संदन तमामु घणी जेका गिरफ़्त आहे। अहिड़ो को नाविल न हूंदो आई थिंक जेको साईं जिन जे नज़र मां न गुज़रियो हुजे। मुसलसिल अख़बारुनि में ऐं सोशल मीडिया ते जेको साईं जिन नाविल ते लिखनि था उहो ॾाढो हिकिड़ो उत्साहिक आहे। असांजे अकबर साहब खां असां जेको आहे सो इन गुफ़्तगू जी शुरूआत कयूं पिया। साईं असांजे जेको हमअसर सिंधी नाविल जे मयार ऐं मक़दार जे हवाले सां तव्हां खां सवाल आहे, तव्हां कीअं पिया ॾिसो असांजे नाविल खे? कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त मयार तमामु घणो, मक़दार तमामु घणो जेको आहे वधियो आहे हिननि थोरे कुझु अरसे में। मुसलसिल जेको आहे सो महीने ॿिए महीने नाविल जेके आहिनि अचनि था, पर मयार जे हवाले सां दोस्त ॻाल्हि ॿोल कनि था। तव्हांखे इन कीअं थो लॻे मयार ऐं मक़दार ते? हमअसर जी बि थोरी वज़ाहत थी हुजे त उनखे कहिड़े दौर खां हमअसर चयो वञे पियो। अॼु गुज़िरियल 5-10 सालनि जो, 20 सालनि जो, 30-35 सालनि जो। पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हमअसर जेकॾहिं वठिजे त उहो कम अज़ कम 21वीं सदी जो अदब वठिजे, जेको गुज़िरियल 20 या 21 सालनि जो बिल्कुलु सही ॻाल्हि इन करे वठिजे। मिक़दार जे हवाले सां हिकिड़ी रुॻो ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त 1990 खां वठी 2000 ताईं 10 सालनि में को मुश्किल सां 12-13 नाविल छपिया आहिनि। 10 सालनि जे अरसे में सिंध में 10-12 नाविल छपिया आहिनि 1990 खां वठी 2000 ताईं। ऐं गुज़िरियल साल 2020 में 20 नाविल त मुंहिंजी नज़र में अची चुका आहिनि। अञा बि शायदि को हिकु अधु को बचियो हुजे जेको मूं वटि न हुजे, पर 20 खनि त मूं वठी चुको आहियां हिकिड़े साल जे अंदरि। जेके ॾहाके में बि नाविल कोन छपबा हुआ उहे हींअर हिकिड़े साल में नाविल छपजनि पिया। 2016 में 16 नाविल हुआ, इतफ़ाक़ अंग बि अहिड़ो आहे त 16 में 16 नाविल, 2020 में 20 नाविल, 25 में शायदि 25, पर घणो किसो वधी वेंदो अॻिते। स्पीड तेज़ आहे
नाविल जो मिक़दार जी जेका असां 10-15 साल 20 साल अॻे जेको खोट जो ज़िक्र कंदा हुआसीं ऐं खोट जे लाइ रड़ियूं कंदा हुआसीं, हाय घोड़ा नाविल कोन थो लिखिजे लिखिजे, हाणे खोट कोन्हे, हाणे ॿोॾ आहे, हाणे ॿुॾूं था नाविल में। हाणे नाविल एतिरा थी विया आहिनि जो हाणे ॿुॾूं था। हाणे थोरो महिरबानी करे मयार ते तवजो ॾिजे, क्वालिटी ते तवजो ॾिजे, क्वांटिटी घणी थी वई। ठीकु आहे, क्वांटिटी मां क्वालिटी पैदा थींदी आहे, पर तकड़ कमु शैतान जो, ॾाढी तकड़ आहे असांजे राइटर्स खे। यूनिवर्सिटी मां निकिरनि था, MA पास कयो, उते तव्हां यूनिवर्सिटी में शायदि पढ़ाईंदा आहियो प्लाट छा थींदो आहे, किरदारु छा थींदो आहे, कहाणी छा थींदी आहे, उन स्ट्रक्चर खे खणी ऐं हमरा चए थो त हाणे हींअर जो हींअर नाविल लिखां ऐं पंहिंजे क्लास फेलोज़ में मक़बूल ऐं मशहूरु थियां। पर मक़बूल ऐं मशहूरु ॿ लफ़्ज़ अलॻि अलॻि आहिनि, इन्हनि जी माना खे थोरो गौर सां ॾिसिजे। मशहूरु थी वञनि था, मक़बूल कोन था थियनि। शोहरत उन्हनि खे मिली वञे थी, नालो उन्हनि जो थी वञे थो त फलाणे नाविल लिखियो आहे, पर मक़बूल कोन था थियनि, छो जो उहे क़बूल कोन था पवनि नाविल। उहे क़बूल रुगो हुननि जे 2-4 वेझनि दोस्तनि खे पवनि था, जेके इतफ़ाक़ सां न राइटर आहिनि ऐं न ई हुननि कॾहिं नाविल पढ़ियो आहे। सही। ऐं उहो उन्हनि खां ई मुआग लिखाइनि था। घणो करे अक्सर पंहिंजे वेझनि दोस्तनि खां जेके उहो गॾु ॿुधाइनि था त असां शाख ते गॾु पहुचंदा हुआसीं, अहिड़ियूं ॻाल्हियूं बि मूं नाविल जे मुआग में लिखियूं आहिनि, ॾिठियूं आहिनि। असां नंढे हूंदे शाख में गॾु पहुचंदा हुआसीं, हीअ नाविल जो मुआग थो लिखिजे। सो हा जी जी, सो इहा उहा मशहूरी जे लाइ थोरी तकड़ न कनि नौजवान, क्वालिटी ॾांहुं अचनि। ऐं क्वालिटी जे नाविल लिखणु हिकु रियाज़त आहे। ॾिसो जीअं शाइरी में हिकिड़ो उधमो ईंदो आहे, उन उधमे जे वक़्तु बि हिकिड़ो शेर थी वेंदो आहे, कॾहिं पूरो गज़ल पूरो नज़म बि थी वेंदो आहे, न त कम अज़ कम 1-2 शेर त थी वेंदा आहिनि। अफ़सानो बि ईअं आहे, अफ़साने में बि जेकॾहिं केॾी महिल उधमो अचे थो त माण्हू हिकु ई निशस्त में वेही अफ़सानो लिखी वठे थो, या कॾहिं कोई 2-3 निशस्तुनि में के दोस्त लिखंदा आहिनि जेके घणो सोचे लिखंदा आहिनि। नाविल जे लाइ महीना न साल खपनि, ऐं साल लिखण लाइ न खपनि, साल त रुगो रिसर्च करण जे लाइ खपनि। कई साल त नाविल जे मौज़ू ते रिसर्च करण जे लाइ खपनि। नाविल इंसान जी नफ़्सियात खे बि, इंसान खे नाविलिस्ट खे पढ़णु खपे, मुतालियो करणु खपे, मुशाहिदो करणु खपे। इंसान जी नफ़्सियात जो बि, फ़लसफ़े जो बि मुतालियो करणु खपे। नाविल खे जो मुतालियो ख़ुदि करणु खपे। दुनिया जा जेके शाहकार नाविल आहिनि उन्हनि खे पढ़णु खपे। असांजे कल्चर जा जेके नाविल लिखियल आहिनि, असांजो कल्चर माना पूरे बरे सगीर जो, उन में जेके नाविल लिखियल आहिनि वॾा वॾा, उन्हनि जो मुतालियो करणु खपे। पोइ कम अज़ कम माण्हू खे कम अज़ कम इहो अंदाज़ो त थी वेंदो त आउं किथे बीठो आहियां। जीअं नौजवान टीनेजर हूंदो आहे न, उहो पंहिंजो सम्झंदो आहे त मुंहिंजो कदु जेको आहे न उहो घटि में घटि 40 फुट आहे। पोइ जॾहिं उहो अॻिते यूनिवर्सिटी में पहुचे थो ऐं ॿियनि खे बि ॾिसे थो, चए थो न मुंहिंजो कदु 40 फुट कोन्हे, मुंहिंजो कदु 3 फुट आहे। पोइ वरी जॾहिं अॻिते थोरो तजुर्बो वग़ैरह करे थो, पोइ ॾिसे थो त न मुंहिंजो कदु त 15 फुट आहे। पोइ जॾहिं हक़ीक़त जी दुनिया में अचे थो, पोइ चए थो त मुंहिंजो कदु त 5 फुट 7 इंच आहे, मूं 40 इंच पे पंहिंजो पाण खे सम्झो। पोइ जॾहिं उन लेवल ते पहुचनि न, जॾहिं हुनखे पंहिंजे कद जो सही अंदाज़ो थिए, उन वक़्तु कलम खणनि नाविल जे लाइ कम अज़ कम। सही। हू पंहिंजो पाण खे 40 फुटो सम्झनि था ऐं उन हिसाब सां हू लिखी था छॾीनि, सभु कुझु लिखी था छॾीनि। हू सम्झनि था त असां दुनिया में वॾो कमाल करे छॾियो। कुझु बि कोन्हे का, इहे नाविल ढिग थिया पिया हूंदा। ठीकु आहे, लिखण जी प्रैक्टिस थी वई, हाणे उहे जेके नाविल दोस्त लिखनि पिया, भई ठीकु आहे, हिकिड़ो नाविल तव्हां लिखी छॾियो न भला तकड़ में, मुशाहिदे जे पंहिंजो मशहूरी जे लाइ, कंपनी जी मशहूरी जे लाइ तव्हां लिखी छॾियो न हिकिड़ो नाविल। हाणे छॾियो ॿियो नाविल त भला सही तरीक़े सां लिखो। ॿिए साल चवंदा मुंहिंजे ईंदड़ नाविल जो टाइटल दोस्त मशवरो ॾियनि कीअं रहंदो। अड़े बाबा तूं मुंहिंजो पहिरें नाविल जो ई चीर फाड़ कयूं त तुंहिंजो नाविल हले किथे वञी पहुचंदो। असां सां वॾो ज़ुल्म आहे तव्हां जहिड़नि नाविलनि कयो आहे, जे लिखूं था नौजवान ते, चवनि था त नौजवाननि जी तव्हां हौसला शिकनी था कयो, छॾियो यार नौजवाननि खे कुझु लिखणु ॾियो। वरी जे लिखूं था पोड़नि ते, चवनि था त साईं न, साईं मुंहिंजो हम मेरा। लिखूं था पोड़नि ते चवनि था त बुज़ुर्गनि जो बि ख़्यालु नथा कयो यार। सॼी जमात जे माण्हू अदब जी ख़िदमत कई आहे, हाणे तव्हां कल्ह वरी लिखणु शुरू कयो आहे, तव्हां हुन ते लिखो था। जे हम असर ते लिखूं था, चवनि था सड़ो था हुन खां।
सो इहो तव्हां नक़ादनि ऐं तख़लीकारनि जे विच में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं इहा छिक तव्हां जारी आहे। हमेशह खां इहो दिलचस्प किस्सो रहियो आहे, जंहिंखे जेको आहे पढ़ंदड़ ईअं ई इंजॉय कंदा रहिया आहिनि जीअं हाल में हींअर असांजा दोस्त कनि था पिया। मुंहिंजो ख़्यालु आहे त साईं मुमताज़ बुखारी साहिब खां असां वठूं था हिकिड़ो सुवालु, छो त ताज़ो ई उन हिकिड़ो तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी हिकिड़ो किताबु मार्केट में आयो आहे साईं जिन जो। उन खां पुछूं था त जे साईं जिन जी हिन ॻाल्हि जे हिन में कंटिन्यूटी में ॻाल्हाइनि त कुल मिलाए घणा नावेल आया हूंदा हिन गुज़िरियल 20 सालनि में, ऐं उन में जेको अॼुकल्ह जेको यूनिवर्सिटी जे पस मंज़र में जेको नावेल ते जेका लठ खई पई आहे, ख़ासि करे फेसबुक ते ऐं कुझु अख़बारुनि में, त उन्हनि खे जेको आहे कीअं था जेके हिन ॾिसनि ऐं अॼु जे हिन ओवरऑल नावेल हमसर नावेल जे हिन मयार ऐं मक़दार खे। महिरबानी मुनीष साहब, अकबर साहब जी ॻाल्हि ते तव्हां ई ओचितो अहिड़ी कटी जे चवंदा हुजो जे दिलि ते खणण जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। सो साईं मयार ऐं मिक़दार पाण में जुड़ियल शयूं आहिनि, छो त ॿिन्ही में मीम मीम बि आहे। मयार हू बुनियादी तौर ते जेको सिंधी नावेल खे असां उनजी सॼी तव्हां जंहिं किताब जो ज़िक्र कयो नावेल जो सफ़र, मूं हुन ते जेकी रिसर्च कई आहे 2020 ताईं, त पाण वटि थुल्हे लेखे जॾहिं गॾियल सिंध में सभु लेखक हुआ हिते लिखिबो नावेल, त उन वक़्तु गॾियल 1947 ताईं 126-27 नावेल लिखिया विया ऐं 52-53 अहिड़ा आहिनि जिन जी अञा ताईं मूंखे तस्दीक न थी आहे त इहे नावेल आहिनि या ॿी का शइ, छो त मूं जेके हुन में एंट्रीज़ कयूं आहिनि उहे 80% उहे आहिनि जेके मूं पढ़िया या ॾिठा या उन्हनि खे कुझु न कुझु पना उथलाया आहिनि। 20% अहिड़नि माण्हुनि खे रेफर कयो, अकबर लेगारी साहिब जहिड़ा हूंदा त बाबा हीअ हाणे अथेंटिक ॻाल्हि कंदो, हरू भरू जी ग़लति न हूंदी, ॾिठो न मूं उन्हनि खे वरी उन रेफरेंस सां मूं उनखे रखियो। 56 जेके आहिनि उन वक़्तु पोइ बि मूं उहे छॾे ॾिना, सिर्फ़ु नाला ॾिना थी ईंदड़ वक़्त जो के स्कॉलर को ॾिसे थी नावेल आहिनि, कहाणियूं आहिनि, तर्जुमो आहिनि, छा आहे। जेको विरहाङे खां पोइ जो हिसो आहे उन में जीअं अकबर साहिब बि ॻाल्हि कई त जेको असां वटि घणो हिसो नावेल जो उहो हिंदुस्तान में लिखियो वियो, सिंधी नावेल। उहे 2000 ताईं 47 खां 2000 ताईं लॻभॻि 295 खनि नावेल उहे उते लिखिया विया। असां वटि को 100 जे अंदरि नावेल हुया, जंहिंमें बि मोहम्मद अली जौहर साहिब जा जासूसी नावेल, साईं पंहिंजो मोहम्मद उस्मान दीपलाई साहिब जा इस्लाम जी सरशारी में ॿुॾल नावेल कुझु, ऐं कुझु वरी परदेसी जो प्यार, इन तरह जा। पर जेको नावेल सिंधी नावेल में जेको हमसर खे शुरू करण खां अॻु में जेको ही साईं अकबर साहिब जो माइल स्टोन ॾिए पियो त 21वीं सदी जो, पर उन सभिनी जी जेकी बेस आहे न उहा उन वक़्त में त विसारी वई। उन वक़्तु हिकिड़ो जेको सियासी दबाव जे करे ऐं सियासी पोइवारी जे करे ऐं अवामी मक़बूलियत जो शौक़ु रखण जे करे उहे नावेल असां वटि मशहूरु मक़बूल ॾेखारिया विया, जंहिंमें सिराज साहिब जा हुआ, आगा सलीम साहिब जा हुआ। नावेल पढ़णु हर शइ में मौजूदु हुई, पर माणिक ऐं हलीम बिरोही जो जेको वलीम बिरोही जो ख़ासि तौर ते ओढ़ा जेको नावेल हो, उहो उनखे मुंहिंजे ख़्याल में मां उनखे सिंधी नावेल जो पहिरियों जदीद नावेल सम्झां थो, जेको पंहिंजे रूह में, पंहिंजे निटिंग में ऐं पंहिंजे असलूब में पूरो पूरो हिकिड़ो नावेल आहे। उतां असांजो जेको सिंधी नावेल जेको हमसर जदीद सिंधी नावेल आहे उहो असांजो शुरू थिए थो। 2020 में जॾहिं असीं दाख़िल थियूं था त नावेल में तमामु घणी तेज़ी अचे थी, हुन पासे नावेल बंदि थी थो वञे। हुन में हाणे ताईं रुॻो 26 नावेल आया आहिनि 20 सालनि में हिंदुस्तान में, ऐं 4 नावेल आया आहिनि हिंदुस्तान खां ॿाहिरि, इंग्लैंड में आया आहिनि 3 नावेल, हिकिड़ो सिंगापुर मां लेखक आहे उन लिखियो आहे। असां वटि सिंधीअ में 2020 ताईं सिंध में 196 नावेल आया। माना मजमूई तौर ते सॼी दुनिया में लिखियल सिंधी नावेल 738 आहिनि 2020 ताईं, जेके ॾिठा आहिनि मूं जंहिंजा या तस्दीक थियल आहिनि। त हीअ क्वांटिटी आहे हिकिड़ी असां वटि सिंधी नावेल जी। हाणे अचूं था पाण उन जे मायार ऐं उन्हनि में छा नओं आहे, छा पुराणो आहे, छा नाहे। हाणे ज़ाहिर आहे टाइम घटि आहे, मां मुख़्तसिर 3 शयूं में रखंदुसि। घणाई सुठी बि ॻाल्हि आहे, घणाई ख़राबु ॻाल्हि बि आहे, पर घणी ख़राबी इन जे करे इन घणाई में आहे त मोनोटोनियस आहे, उनमें हिकु जहिड़ाई घणी आहे। हिकु जहिड़ाई छा में आहे? हिकु जहिड़ाई असांजे असलूब में आहे, हिकु जहिड़ाई असांजे उनमें जेको कहाणी उनमें मौजूदु आहे, कहाणी पढ़ो या कहाणी जो जेको चवण जो अंदाज़ आहे उनमें मौजूदु आहे। टी जेकी उनमें हिकु जहिड़ाई मौजूदु आहे जेकी असांजे उनमें, त जेको माहौल ऐं सेटिंग असां ॾियूं था उहा बिल्कुलु हिकु जहिड़ी आहे। इन करे जॾहिं बि को नओं नावेल खणिजे थो, लॻे थो त असां
ही जेको अॻु में पढ़ियल नावेल ऐं पोइ 2-4 पेज पढ़ी रखी था छॾियूं। टियों जेको चोथों जेको हिकिड़ो नंढो कज़ियो हाणे पैदा थियो आहे, मां हुनखे कज़ियो ई चवंदुसि। असांजे नावेल में शुरू में 2-4 नावेल अहिड़ा आहिनि, एॾो शानदार हुनजो स्टार्ट थिए थो, अॻिते हली उहो रिपोर्टिंग में तब्दील थी था वञनि। मिसाल ॾियण में को ॾोह न थींदो, मुंहिंजो ख़्यालु आहे जीअं हाणे मंशूर नावेल आहे, उनखे तव्हां 25 पेज ताईं पढ़ंदो, मूंखे लॻो सिंधी में तमामु बहितरीनु नावेल अची वियो। ईअं ई साॻे ई लेखक जो पुनू पढ़ियो, मूंखे लॻो त ईअं अची वियो। ईअं मूं सहरगुल जो पढ़ियो, इश्क तमामु 25-30 पेज पढ़िया, मुंहिंजो वाह जो नावेल अची वियो। अॻिते हली उहो रिपोर्टिंग ऐं थीसिस में तब्दील थी वियो जहिड़ो पिया। अहिड़ा ॿिया बि काफ़ी नावेल आहिनि जेकी सुठी में सुठी ॻाल्हि असां वटि थी आहे हिन जेकी घणाई में, उहा थी आहे मौज़ूअनि में वैरायटी। असां वटि हाणे एंथ्रोपोलॉजी अची वई आहे। एंथ्रोपोलॉजी ते असां वटि मिसाल इब्राहिम खल जो आहे, ऐं नसीर जो हिकिड़ो नावेल थियो उनजो थियो, या उनखां सवाइ साइंस जे मौज़ू ते या जदीदत जे मौज़ू ते जा हाणे अख़्तर हिन जा पंहिंजो कलीम जा 2 हाणे नावेल आया आहिनि। जेतोणीकि नावेल पढ़ण जी हू आहे पर मौज़ू में नवाण आहे। मिसाल अख़्तर जो नावेल आहे त हुन में हैपनिंग्स घणियूं आहिनि, बट नावेल पढ़ो हुन में वरी टुटी थो पए। वरी बियॉन्ड हैपनिंग ते वरी जेको आहे जेको तजुर्बो कलीम जो ज़बरदस्त आहे, हुन में त हीउ तजुर्बो थिए पियो। त असां वटि नफ़्सियात ते नावेल अचनि पिया, असां वटि एनवायरमेंट ते अचनि पिया जेके नवां मौज़ू आहिनि, साइंस जे मौज़ू ते अचनि पिया। त मुख़्तलिफ़ मौज़ू जेके आहिनि उहे असांजे नावेल में अचनि पिया। सही में हाणे असां साईं इख़लाक़ अंसारी साहिब ॾांहुं हिन जे काफ़ी जीअं त ॻाल्हि ॿोल अॻिते वधी वई आहे। असांजो सुवालु साईं इख़लाक़ साईं ई जेको हमअसर नावेल आहे, या जॾहिं खां नावेल जो जेको सिलसिलो शुरू थियो आहे, इन में असांजे नावेल जा जेके मौज़ू आहिनि, असांजे जेके नावेल जो जेको मिज़ाज आहे या नावेल कीअं जेको अॻिते वधियो आहे, तव्हां उनखे कीअं था ॾिसो? तव्हां पंहिंजी राय में साईं ताज़ी जेको आहे राय ॾेई चुको आहे मौजूदा नावेलनि ते, त उनजो जेको आहे मयार त तमामु घणो वधो आहे, पर मक़दार जे हवाले सां साईं खे घटि जी। असुल छा आहे त शयूं जेके आहिनि मैच्योर जेके थींदियूं, पुख़्तियूं जेके थींदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जी उमिरि हुजणु ज़रूरी आहे। भली असांजो जेको सिंधी नावेल 1.25 सदी हुजे या सदी हुजे, पर उन जी जेका मैच्योरिटी आहे, उन जी उमिरि जेका आहे, उन हद ताईं मां सम्झां थो त उन जे मैच्योरिटीअ में तसलसल जो टुटी वञण बि आहे। पार्टीशन थी थिए, पार्टीशन खां पोइ जेको असांजो पढ़ियो लिखियो तबिको हुयो, जेके नावेलिस्ट अदीब वग़ैरह शाइर हुया, उहे हलिया विया हिंदुस्तान, असां हिते रहिजी वियासीं। हिते असांखे टोटल वरी नए नमूने सां उभरणो पियो। उन में छा थियो त ग़लती आई आहे असांजी, छाकाणि त उर्दू अदब में या बेंगाली अदब में ईअं न आहे त को सरहदुनि जो क़ैद हुजे। असां अॼु ॾींहं ताईं ऑन न कयो आहे इंडिया जे नावेल खे सिंध में, या सिंध जे नावेल खे इंडिया में ऑन न कयो वियो आहे। वरी बि शाबस मुमताज़ बुखारीअ खे आहे त जंहिं ही जेका हाणे तहक़ीक़ ते इन नावेल ते तहक़ीक़ कई, घटि में घटि इन इहो बैरियर तोड़ियो आहे। हाणे इहो सॼो इर्तिक़ाई मरहलनि में शयूं तय थींदियूं आहिनि। हिकिड़ी वॾी स्ट्रगल थी हले अंग्रेज़नि जे ख़िलाफ़, जंहिंमें मोहम्मद उस्मान डीपलाईअ सांगर थो लिखे, ऐं शानदार नावेल आहे सिंधी अदब जो शानदार नावेल जेकॾहिं चइजे त मोहम्मद उस्मान डीपलाईअ खे चई सघिजे थो। उनखां पोइ हिकिड़ो मुसलसिल वञुनि जो दौरु आहे, डिप्रेशन जो दौरु आहे, मायूसियुनि जो दौरु आहे, उन में माणिक अचे थो। अहिड़े नमूने सां ॿियो बि हूंदा, मां विच वारी मुमकिन आहे ॻाल्हाए वियो हुजां, पर उन में जेका शइ जेका तव्हां चओ था न त मयार जे लाइ कहिड़ो माण्हू मापो हुजे। असां वटि जेके माण मापा आहिनि, ख़ासि करे नक़ाद खे जजमेंट ॾियणु खपे, का शइ थोपणु न खपे। ऐं इन नमूने सां सिंधी नावेल ते नक़ादनि अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म कयो आहे। नावेल कुझु न आहे, नक़ाद जी मर्ज़ी आहे, राति विच में उनखे अलाए किथे पहुचाईंदो। ऐं नावेल जे घणो कुझु बि आहे त उनखे कंहिं बि क़िस्म जो स्पेस नथो ॾिनो वञे। इहा हिते असां वटि अजीब क़िस्म जी बीमारी आहे। अहिड़े नमूने सां जेसि ताईं असां इन पुख़्तगीअ ताईं निकिरी था अचूं या असां उन में अचूं था, असांखे प्रैक्टिस में रहणु खपे ऐं कंहिंखे रोकणु न खपे। भली लिखे
सही जहिड़ो बि नाविल आहे लिखे थो, नक़ाद जो कमु आहे हुन जी जजमेंट ॾे, हुनखे रस्तो ॾे ऐं हुन खे अहिड़े क़िस्म जा मयार मुक़ररु कजनि जीअं हू उन ते लिखी सघे। ईअं ई जीअं कहाणीअ जो को फॉर्मेट कोन्हे को, जस्ट लाइक ककर आहे, पियो हले थो, शिकिलियूं बदिलाए थो, पाणी आहे जंहिं गिलास में जो जहिड़ो शेप ॾियोसि, ईअं थींदो। कहाणी पंहिंजे पाण सां पंहिंजो स्पेस वठी ईंदी आहे। ऐं नाविल बि ईअं आहे। ऐं असां वटि तमामु ख़ूबसूरत तजुर्बा थिया। ठीकु आहे, पुनू आहे, पुनू नाविल आयो ऐं हिकिड़े मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते नए अंदाज़ सां उन खे डिस्क्राइब कयो वियो। उन में नो डाउट खोट आहे। खोट कहिड़ी आहे त असुल में हीरो आहे ई कोन उन में। जेकॾहिं हीरो अचे थो त उहो MCA कॉलेज जूं छोकिरियूं अचनि थियूं, जेके अचे ओ जाम वर्दक असर छा नालो हुअसि, उनखे अचे कनि थियूं, ऐं पुनूअ जी भेण फरज़ाना खे चवनि थियूं, उहे अचनि था कोटिया जी प्रेस क्लब जे आॾो एहतजाज थिए थो, बसि इहो निकिरी थो। बाबा हुनजी कॾहिं हेॾी वॾी स्ट्रगल आहे बलूचिस्तान में, उनखे तव्हां ईअं छो था ख़तमु करे छॾियो? मां त जेकॾहिं मां सजेशन वठी आहे त मां त इहो चवां थो, बाबा पुनू जेको आहे उन जी ससु ई कहिड़ी हुई, उहा जेका हिन भेण फरज़ाना ॾेखारी आहे उहा मङियंदी ॾेखारे छॾिया त हिकिड़ो पावरफुल शइ अची वञे। अहिड़े नमूने सां असांजे ज़फ़र जूणे जे साहब जो नाविल आहे टोटल मुख़्तलिफ़, उजामियो बराम, टोटल मुख़्तलिफ़ ऐं मैच्योर। उन में बि जेका मूंखे पर्सनल खोट नज़र आई त उहा इहा आहे त उते उन में बि मुसीबत इहा आहे त जेका हीरोइन आहे उहा आख़िर में थी ज़ाहिर थिए जॾहिं मरे थी। आख़िरी ख़त आहे संगीता जेका अचे ज़ाहिर थिए थी पई। सो इन नमूने सां को क़ैद तव्हां हू करे छॾियो त न बाबा हिन फॉर्मेट ते ई तव्हांखे लिखिणो आहे या हिन मौज़ूअ ते ई लिखिणो आहे। एतिरा मौज़ू आहिनि जेके असां वटि अञा खुटल आहिनि। बायोग्राफिकल नाविल असां वटि तमामु वॾी खोट आहे, सही तमामु घणी वॾी खोट आहे। जी ज़रीना ते लिखिजे, शेख हयाज़ ते लिखिजे, उस्ताद बुखारीअ ते लिखिजे, लतीफ़ साईंअ ते लिखिजे। त इहे जेके बि शयूं हुयूं, रसूल बख्श पली जो आहे लीजेंड आहे, उन ते लिखिजे। त इहे सभु शयूं असां वटि अञा खुटल आहिनि। असुल में सिंधी नाविल ते कहिड़ी सीरियस एफर्ट्स वरिता विया आहिनि त तनक़ीद कजे ऐं उनजो मयार मुक़ररु। जी सही, थैंक यू। हाणे असां हलूं था नौजवान लेखक, कहाणीकार, नाविल नवीस ऐं क्रिटिक बि अख़्तर हफ़ीज़। अख़्तर हफ़ीज़ साहिबु तव्हां ॿुधायो अॼु जे नाविल जा जेका हमअसर नाविल आहे उन जे मयार ऐं मक़दार ते त ॻाल्हि ॿोल हली रही आहे, पर तव्हां उन जे जेको मौज़ू तरफ़ अचो ऐं ॿुधायो त उन जा मौज़ू कहिड़ा आहिनि हमअसर नाविल जा, ऐं उहे केतिरा पढ़ंदड़नि में मक़बूल थिया आहिनि या न थिया आहिनि, उन्हनि खे स्पेस मिलियो आहे या न मिलियो आहे। गुज़िरियल 10 सालनि में जेको नाविल लिखियो वियो आहे उन जे बारे में ॻाल्हायूं था त उनमें मूंखे इहो नज़र अचे थो त मौज़ू जे हवाले सां त घणाई नज़र अचे थी। मिसाल तौरु जीअं हाणे कली मिंजर जेको लिखियो आहे यूथोपिया, इहो हिकिड़ो अछूतो क़िस्म जो मौज़ू आहे। या मंछर नाविल आहे त मुंहिंजे ख़्याल में उन हवाले सां मंछर ते इहो पहिरियों नाविल आहे मौज़ूआती हवाले सां, त मुहाणनि जे हवाले सां। या अॻु में मुंहिंजे ख़्याल में ॿियो बि हिकिड़ो नाविल लिखियलु आहे मुहाणनि ते, ठटे वारे पासे जेको मुहाणा आहिनि उन्हनि ते लिखियलु हो, मंसूर थले जो। ऐं ईअं ई कुझु ॿिया मौज़ू आहिनि जेके पंहिंजे जौहर में त नवाण रखनि था, पर मसइलो वरी बि इहो आहे त उन्हनि में नॉवेलिटी या नाविल गुम थो थियो वञे। त इहे शयूं जॾहिं असीं इन्हनि जो कथ करियूं था, ॿी ॻाल्हि इहा जीअं साईं इख़लाक़ चई या साईं अकबर चई, हिकिड़ी तकड़ वारी ॻाल्हि, या साईं इख़लाक़ चई त उनजो कथ थियणु घुरिजे जेके नक़ाद कनि। हाणे पहिरीं त इहो तइ थियणु घुरिजे त जेको तनक़ीद करे रहियो आहे नाविल ते त उहो वाक़ई नक़ाद आहे बि सही या न आहे, उहो नाविल जी फील्ड जो माण्हू आहे या न आहे। त असां वटि त वरी ईअं बि थिए थो जेको माण्हू सियासत ते लिखे थो उहो बि नाविल जहिड़े मौज़ू सां उनजो वास्तो बि न आहे, तॾहिं बि जेको सो नाविल ते लिखी थो वञे।
ऐं जॾहिं त तव्हांखे जॾहिं नाविल ते लिखिणो आहे त ज़ाहिर आहे तव्हां नाविल जे समूरनि अंसरनि खे ॾिसंदो, नाविल जे घाड़ेटनि खे ॾिसंदो, तव्हां नाविल जी उणत खे ॾिसंदो, तव्हां नाविल जे समूरी जेको सिलसिलो हलंदो रहियो आहे नंढे खंड में या दुनिया में जेको आहे उन खे तव्हां ॾिसंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कंहिं बि समाज में या कंहिं बि ख़िते में जॾहिं माण्हू इहो तइ कनि त मूंखे नाविल निगारी थियणो आहे त पोइ उन में मसइलो थो थिए। जॾहिं को माण्हू कहाणीकार बि न हुजे ऐं उहो हिकदमि फ़ैसिलो करे वेही रहे त मूंखे नाविल निगार थियणो आहे त पोइ उते थोरा मामला गड़बड़ थी वेंदा आहिनि। मिसाल तौरु हाणे अब्दुल्ला हुसैन जॾहिं पंहिंजो नाविल उदास नस्ने लिखियो उन खां अॻु में हुन का बि कहाणी कोन लिखी हुई। पोइ हुनजे दोस्तनि खे जॾहिं हू मुसविदो खणी वियो त उन्हनि चयो त ठीकु आहे नाविल ॾाढो सुठो आहे ऐं तूं नाविल लिखण में कामयाब बि थी वियो आहीं, पर इन खां बहितर आहे त थोरो स्पेस ॾे इन खे ऐं कुझु अफ़साना लिख दूं जेके छपिजी वञनि त जीअं तुंहिंजो नालो माण्हुनि ॾांहुं ज़ाहिर थियणु शुरू थिए ऐं पोइ इहा शइ अचे त उहा बहितर रहंदी। त हाणे जॾहिं शयूं मिक़दार जे हिसाब सां वधनि थियूं हिकिड़े पासे त उन में चङियूं शयूं बची वेंदियूं आहिनि, पर जॾहिं उहो उन्हनि जी रफ़्तार जेका आहे उहा तकड़ी थींदी आहे त पोइ उहो थोरो मयार जो मसइलो उन्हनि सां थींदो आहे। हाणे असां वटि मिसाल तौरु कई अहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते अञा ताईं असां नाविल न आहे लिखियो वियो। दुनिया पोस्ट मॉडर्निज़म ॾांहुं हली वई आहे या उन खां बि अॻियां जॾहिं असीं ॾिसूं था त अल्टरनेट हिस्ट्री जो नाविल असांखे मिले थो। मिसाल तौरु जेकॾहिं चऊं त अॼु जेकॾहिं शेक्सपियर जीअरो हुजे हा या हिटलर जीअरो हुजे हा त उहो हिन ज़माने में कीअं हुजे हा, इहो अल्टरनेट हिस्ट्री आहे। असीं त अञा ताईं उन रवायती अंदाज़ सां नाविल लिखूं पिया। पोइ इन करे इहो मसइलो थिए थो त असां वटि मिक़दार त ठीकु ठाकु मौजूदु आहे। मिसाल तौरु 2014 खां वठी जेकॾहिं असीं 20 ताईं या 21 ताईं ॾिसूं था तमामु घणो सिंधी में नाविल अची चुको आहे ऐं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते अची चुको आहे, पर उन में पढ़ण लाइक़ु वधि में वधि असांखे 10 नाविल मिलंदा या 12 नाविल हूंदा। सो इहो मसइलो थिए थो। सही। कलीम जा ख़ुदि आई थिंक 7 नाविल अची चुका आहिनि इन थोरे ई अरसे में। कलीम तव्हां ॿुधायो, पर हिकिड़े पासे ॾांहुं नक़ाद जेके इन चवंदा त बाबा आहिस्ते आहिस्ते लिखो, सबुरु करो, लिखी रखियो त जीअं हाणे ताज़ो अख़्तर ॻाल्हि कई त नाविल लिखियो आहे बाबा लिखी रखो, वरी पोइ उनखे तव्हां पिया ॾिसो, कहाणियूं लिखो, उन ते कमु कयो। हिकिड़े पासे ॾांहुं नक़ाद हिकिड़ी ॻाल्हि करे रहिया आहिनि, हिकिड़ी डायरेक्शन ॾेई रहिया आहिनि, मुसलसिल जेको आहिनि सरगर्म अमल नाविल जा नक़ाद, ऐं ॿिए तरफ़ आहे नाविल जो लेखक उहो धड़ाधड़ नाविल आणींदो थो वञे। तव्हां माना हिन सिचुएशन खे कीअं था ॾिसो ऐं कीअं तव्हांखे इहा लॻे थी हिकु नाविल तौर बि ऐं नाविल जे तनक़ीद निगार तौर बि? असल में जेकॾहिं कंहिं नाविल निगार या कहाणीकार वटि स्टोरी आहे ऐं हिक खां वधीक स्टोरी आहे ॿुधाइण लाइ त उहो घणा नाविल लिखी सघे थो। ॿियो जेको आहे सो उन वटि जेकॾहिं फ़न आहे ऐं उन वटि स्टेमिना आहे त उहो लिखंदो वञे, उन में को ख़राबु ॻाल्हि कोन्हे का। बाक़ी हाणे उहो त नक़ाद ते छॾियल आहे त कहिड़े नाविल खे उहो किथे थो ॾिसे, कहिड़े नाविल खे किथे थो ॾिसे। मिसाल तौरु जेको तव्हां चयो त मुंहिंजा जेको आहे सो तकड़ में, पर मुंहिंजा जेको आहे सो लिखियल इलाही अॻु जा हुआ, छपिया तकड़ में आहिनि। त उन्हनि ते मुंहिंजो जेको कमु हो, मूं हर नाविल ते 1.5-2 साल कमु कयो। पोइ उन में जेको आहे सो हिकिड़ो 2015 में छपियो, उन खां पोइ वरी 2-3 लाॻी तो 2017 में छपियो, उन खां पोइ वरी गैप आयो, वरी हींअर 2 नाविल। त एक्चुअल जेको आहे सो जेकॾहिं अव्हां वटि मैच्योर कहाणी आहे ऐं उन कहाणी खे ॿुधाइण जो तरीक़ो आहे त तव्हां 1 लिखो या 10 लिखो, उहो को फ़र्क़ु कोन थो पए। साईं अचूं था साईं अकबर साहिब ॾे। साईं अकबर साहिब, जीअं त तव्हां हमसर नाविल खे मुसलसिल पढ़ो था, जीअं तव्हां ॻाल्हि कई त मयार ऐं मक़दार काफ़ी थी वियो आहे, उन मक़दार जी हिकिड़ी इहा ख़ूबी आहे या उनजो हिकिड़ो सुठो पासो आहे त उन मां कुझु नाविल सुठा जेके आहिनि बि निकिरी था अचनि। तव्हांजी नज़र में हिन गुज़िरियल 10 या 20 सालनि में जेके तव्हांजी नज़र में कुझु सुठा नाविल आया हुजनि? मुंहिंजी नज़र में त खोड़ सारा सुठा नाविल आया आहिनि, जीअं पर पहिरीं तव्हां ॿुधायो त मुंहिंजे ख़्याल में वधीक सुठो लॻंदो। इहो आहे ॾुखियो सुवालु ॾाढो। अच्छा,
इहा ज़रे घटि फतवा ॾियणी आहे त कहिड़ा नाविल सुठा आहिनि ऐं कहिड़ा नाविल सुठा न आहिनि पर उनखां अॻे थोरो आऊं ॿियो कुझु ॻाल्हाए वठां जी जी त इन्हनि 20-30 सालनि में नाविल जेको मूं घणो पढ़ियो आहे उन नाविल मां ऐं कंहिं बि नाविल खे 100 मां वधि में वधि 60 मार्कूं ॾियां थो इन 20 सालनि में हा सफ़ा इहे 2-3 नाविल आहिनि जिन खे 60 मार्कूं थोरो मिड़े इहे वधायो अक्सर नाविलनि खे 50-45 मार्कूं बाक़ी खोड़ सारा नाविल आहिनि जिन खे रसूल मेमण पढ़ियो तव्हां वेझर में 30-32 मार्कूं रसूल मेमण जा नाविल आया आहिनि रसूल मेमण जो हाणे चओ था खुली ॻाल्हायां भला ॻाल्हायां थो जी जी खुली ॻाल्हि आहे छो रसूल मेमण जो बहितरीनु नाविल आहे नजूमी बिल्कुलु इन में मुंहिंजूं फुल मार्कूं अथसि जेके बि मूं वटि आहिनि जेके मुंहिंजो उसूल आहे मुंहिंजो 100% मार्क न 100% न मुंहिंजूं मार्कूं आहिनि 60 सो बी ग्रेड थियो हा 100 मार्कूं आऊं ॾिनुसि कई चांद ते सरे आसमां खे भरे सघे जो वरी बि उर्दू खे हा उर्दू खे सिंधी जे ऐं कंहिं नाविल खे 100 मार्कूं ॾिनुसि आगा सलीम खे 80 मार्कूं ॾींदुसि आगा खे ॾियो था आगा खे 80 मार्कूं ॾींदुसि हलो था थोरो ताड़ी से आगा सलीम त नजूमी हुनजो बहितरीनु नाविल आहे बहितरीन बाक़ी ॿियनि सभिनी नाविलनि में नवाण आहे 21 औरतूं कालू कला हा ठीकु आहे ठीकु आहे बहरहाल इहो आहे त पढ़ी सघजनि था ठीकु आहे सही आहे पर इहो न जेको शाहकार नाविल हुजनि वाह 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 थी वञे भलोड़ नाविल थी वञे भलोड़ नाविल थींदा ई कोन्हनि ढगा थींदा आहिनि भलोड़ नाविल सुठो जेको अॼु मूंखे वाक़ई इम्प्रेस कयो उहो नाविल आहे नजूमी ठीकु आहे सहर गुल जो नाविल साईं बि ज़िक्र कयो हुनजो सहर गुल जो नाविल सुठो आहे तमामु सुठो आहे हुन में जेकॾहिं गैर ज़रूरी तौर ते उन में मूं हिकिड़ी शइ बि लिखी आहे तनक़ीद बि कई आहे हुन ते त हुन रिसर्च जो मवादु एतिरो लिखियो आहे जंहिंखे घटि में घटि ऑनररी एमफिल ते मिलणु खपे इहो मूं लिखियो बि आहे ऑनररी एमफिल ते मिलणु खपे एतिरी रिसर्च कई अथसि तमामु घणी रिसर्च कई आहे उहो रिसर्च वारो पासो कढी उनखे एमफिल करे छपराए छॾिजे बाक़ी जेको आहे नाविल चङो आहे कहाणी ऐं सफ़र नाविल वारे खे अलॻि कजे सो रिसर्च वारे खे अलॻि करे 2 किताब छपाइजनि एमफिल लाइ जमा कराइजे इनखे ऐं बाक़ी जेको नाविल आहे उहो 60 मार्कूं खणी सघे थो ठीकु आहे ऐं ॿिया कहिड़ा नाविल साईं जो क्लास 4 जी महबूबा तमामु घणो मशहूरु क्लास 4 जी महबूबा ठीकु आहे ममता साहब मुंहिंजो सुठो दोस्त आहे असां गॾु शाख ते वञंदा हुआसीं काफ़ी मशहूरु थियो अदबी हलकनि में आउट ऑफ स्टॉक आहे साईं जो हिकिड़ो नई हसासियत ऐं हिकिड़े मौज़ू में उॾो ई नाविल तव्हांजी उॾो ई हाणे साईं वारो जेको स्कूल ऑफ थाट आहे उहो डिफरेंट आहे साईं वारो स्कूल ऑफ थाट जेको आहे जेके मिसाल जीअं मुनवर सिराज जा नाविल आहिनि साईं जो आहे उॾो ई नाविल आहे या हुनजा पंहिंजो माणिक जा नाविल आहिनि इहे पघर कढण वारा नाविल आहिनि लुड़ंदड़ नस्ल इहे या ओड़ा आहे इहो जेको आहे जदीदियत वारा जेके नाविल आहिनि मॉडर्निस्ट जेके नाविल आहिनि इहे पघर कढण वारा नाविल आहिनि इन्हनि खे सम्झण लाइ बि थोरो घणो महिनत करणी पवे थी डिकोड करिणो पवे थो शयुनि खे उहे सवा सिधा न आहिनि सऊ सिधो नाविल हूंदो हक़ीक़त पसंदी वारो जंहिंखे रियलिज़म चयो वञे थो सोशल रियलिज़म चयो वञे थो उहा सही रांदि सौंटे जी हाणे बांठो अमरा ते पियो अथई सही सिधी ॻाल्हि आहे उहा ऐं रोमांस वारी ॻाल्हि आहे उहा बि सही सिधी आहे हर को रोमांस करे थो थोरो या घणो जंहिंखे मौक़ो मिले थो घटि कोन थो करे जेको रोमांस करे थो उहो ई उनखे ॾिसे थो चए थो वाह 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 पर 2-3 ॾींहंनि खां पोइ उनखे नाविल विसरी वञे थो नाविल उहो आहे जेको तव्हांखे 5 साल खां पोइ 10 साल खां पोइ बि यादि रहे हर वाह वाह नाविल पढ़ियो हुउमि वाह 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 हींअर मूं नौजवाननि जा यूनिवर्सिटी जे मौज़ू ते नाविल पढ़िया आहिनि सभु पाण में गॾिमट थी विया आहिनि मूंखे ख़बर कोन्हे त कंहिंजो कहिड़ो नाविल हो सभु हिकु जहिड़ा ठीकु आहे न 30-35 मार्कुनि वारा पास मार्कूं ॾियां थो तव्हां परेशान न थियो तव्हांजो जेको 3 जी सीरीज़ आहे उन में पहिरियों वारो बहितर आहे तव्हांजी जेका 3 जी सीरीज़ आहे उनखे आउं ॾियां थो 55 मार्कूं ॾियां थो ॿिए खे कोन ॾींदुसि टियों वरी चङो आहे तव्हां मुंहिंजा सुठा दोस्त आहियो पाण खणी शाख में गॾु कोन वेंदासीं तव्हां मूंखां नंढा आहियो इलाही महिरबानी पर ज़ालिम मास्तर लॻा पिया आहियो हाणे तव्हां चयो खुली ॻाल्हायो
खुली ॻाल्हि आहे। हा, हिन जी कलीम जी मूंखे हिकिड़ी हाणे जेको युथो पिया आहे उन जी सुठी ॻाल्हि, सभिनी खां सुठी ॻाल्हि नाविल जी आहे त नाविल में को मुहाग कोन्हे। वाह जो नाविल आहे, बहितरीनु नाविल आहे, छो जो मुहाग कोन अथसि। असांखे मुहाग मां त ख़बर पवंदी आहे नाविल बहितरीनु आहे या ख़राबु आहे। नाविल जो मुहाग लिखण वारा चवंदा आहिनि साईं अहिड़ो नाविल सिंध जी तारीख़ में कोन लिखियो वियो आहे, हर नाविल ते इहो लिखियो पियो आहे। असां चवंदा आहियूं अच्छा ठीकु आहे तॾहिं त हूंदो। हाणे हिन जे नाविल में इहा लिखियल ई कोन्हे, तंहिंजे करे ख़बर न आहे कहिड़ो नाविल आहे, पर मुंहिंजे ख़्याल में बहितरीनु नाविल हूंदो, जंहिं करे जो साईं मुहागिन खां यकी जान छॾाई आहे। नओं मौज़ू आहे, नओं मौज़ू आहे, साईं भला हाणे ट्रीटमेंट सुठी आहे, अहिड़ा के नाविल ऐं डिकोड करण जहिड़ो नाविल आहे। हिन में अलामतूं तमामु घणियूं इस्तेमालु थियल आहिनि, तमामु घणियूं अलामतूं आहिनि, ऐं इन क़िस्म जो नाविल माण्हू खे थोरो सोचण ते मजबूर करे थो। सोचण ते त मजबूर करे, उहो कहिड़ो अदब आहे जेको तव्हांखे विलोड़े नथो। काफ़का खे पढ़ो, काफ़का छा थो चवे? काफ़का चवे थो त नाविल पढ़ण खां पहिरीं तव्हां हिकिड़ा माण्हू आहियो ऐं नाविल पढ़ण खां पोइ तव्हां ॿिया माण्हू थी वञो था। जे नाविल तव्हांखे तब्दील नथो करे त नाविल में को दम ई कोन्हे। छॾियोसि, रदी में न उछलायोसि, खणी रखी छॾियो किथे साइड ते रखी छॾियोसि। नाविल तव्हां में तब्दीली आणे, नाविल तव्हांखे तब्दील करे। नाविल पढ़ण खां पहिरीं रिज़वान गुल हिकिड़ो हुजे, नाविल पढ़ण खां पोइ रिज़वान गुल ॿियो हुजे, या रोई रहियो हुजे, या खिली रहियो हुजे, या सोचे रहियो हुजे, या तड़पी रहियो हुजे, परेशान थी रहियो हुजे, पघर निकिरनसि, या बेइंतहा ख़ुशी महसूसु करे। का त तब्दीली अचे हुन में। तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं राइटर में तब्दीली ईंदी, जॾहिं उनजे किरदारनि में तब्दीली ईंदी। किरदारु शुरू खां किरदारु आख़िर ताईं ओड़ो जो ओड़ो आहे, पोइ नाविल छाजो थियो? नाविल आहे ई उहो जंहिंमें किरदार में तब्दील थिए, ट्रांसफॉर्मेशन थिए। किरदार जी ट्रांसफॉर्मेशन हर अफ़साने जे स्ट्रक्चर जी ज़रूरत आहे, हर नाविल जे स्ट्रक्चर जी ज़रूरत आहे। किरदार जी ट्रांसफॉर्मेशन थिए, नंढे माण्हू खां वॾो माण्हू थिए, या वॾे माण्हू मां नंढो माण्हू थिए, तब्दील थिए। जे नथो थिए त किसो आहे, कहाणी आहे। ॿारनि जी कहाणियुनि में बि सबक़ आहे, मौज़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, हिन में उहा बि कान्हे का। लिखिजे पॉपुलर अदब। साईं मुंहिंजा किताब जा 3 छापा अची चुका आहिनि, तव्हां चओ था त नाविल में कुझु कोन्हे को। अड़े बाबा, सस्पेंस डाइजेस्ट महीने में 1 लाख कापियूं छपजनि थियूं हुनजो। पोइ उहे त लख माण्हू पढ़ण वारा आहिनि हुनखे, जेको उते हुन में जेका शइ छपिजे थी। तव्हांजा 3000 कापियूं छपियो त छा थी वियो हलियो, होॾां त लख हर महीने में पढ़नि था हुनखे। इहे तादाद ते न वञो, इन पॉपुलेशन ते न वञो त बाबा हेतिरनि माण्हुनि असांजे नाविल खे पढ़ियो। नाविल जो जेको कथ थींदी आहे उहा हुनजी रीडरशिप ते न थींदी आहे, उनजे तादाद ते न थींदी आहे। नाविल जा हिकिड़ा पंहिंजा पैरामीटर्स आहिनि, नाविल जा पंहिंजा स्ट्रक्चर्स आहिनि, तनक़ीद जा पंहिंजा स्ट्रक्चर्स आहिनि। उहे मूं कोन ठाहिया आहिनि, न को असांजे नक़ादनि ठाहिया आहिनि। उहे जिन नक़ादनि जिन तनक़ीद खे तख़लीक़ कयो आहे ऐं जिन नाविल खे तख़लीक़ कयो आहे, उन्हनि ई उहे मापा ठाहिया आहिनि। उन्हनि मापनि जे तहत तव्हां ॾिसी वठो। साईं तव्हां साईं जेको आहे काफ़ी जेको आहे बेरहमाने तरीक़े सां जेको आहे सो बिल्कुलु हिकु सर्जन वांगुरु नाविल जी जेको आहे कई आहे। तव्हां पंहिंजी हिकिड़ी राय ॾियो ऐं की कुझु नाविल जेके हिन गुज़िरियल 10 सालनि में 15 सालनि में के सुठा लॻल हुजनि त ऑडियंस में वेठल माण्हुनि जे लाइ कोई नाला तजवीज़ कयो के पढ़नि। असुल छा आहे त सहरगुल जो जेको नाविल आहे जी, मां चवां थो मां पढ़ियो, ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त माण्हू फिरी वञे, चेंज थी वञे, शयुनि खे पंहिंजो करे सम्झे। उनजी जेका हीरोइन आहे, मूंखे नालो मेखी या इन क़िस्म जो नालो अथसि, मिंतोख नालो। हा, अहिड़े क़िस्म जो उहो नाविल आहे। उहो नालो वरी असुल हितां वारो पंहिंजो लोकल को ॿियो नालो। असुल उहो हा, जेका पर वो उतां नेपाली नालो हा नेपाली आहे, पर जेका असुल में लॻे पई मीरा मीरा। मीरा मीरा हा, लॻे ईअं पई त इहा मीरा बि कंबर जी ई आहे, पर उहो रियली त माण्हू असां ईअं तकड़ी तनक़ीद नथा करे सघूं त उनजा पेपर सॼा कढी ऐं उनखे एमफिल अलॻि ॾिजे न ॾिजे। नो डाउट उन में किन किन हंधनि ते इन क़िस्म जो तज़किरो थोरो लेंथी बुध फिलासफ़ी खे या उन जा जेके हू आहिनि फिलासॉफिकल क़िस्म जा रासूड़ा मां चइजे न, हिन वक़्तु ज़हन में नालो रासूड़ा ई थो अचे, जेके उन जा मज़हबी गीत आहिनि उन्हनि खे, या उन में जेके ख़त ॾिनल आहिनि उन जे उस्ताद जा, उन फिलासॉफी खे डिफाइन कनि था। मां सम्झां थो त सहरगुल जो नाविल ऐं जसलाणे ऐं ख़ूबसूरत नाविल आहे। मूं बि तारीफ़ कई साईं। सर मां बि तव्हांजी तारीफ़ कई त कयां थो पियो। सो अहिड़े नमूने सां जेके नाविल लिखजनि था पिया, मिसाल कंहिं ते इहो मड़े छॾिजे त ही पोस्ट मॉडर्निज़म जे फ्रेम में आहे। नेवर, का बि शइ ईअं न आहे, हर शइ तख़लीक़ हूंदी आहे।
तख़लीक़ पंहिंजो फॉर्मेट पाण खणी ईंदी आहे. राइटर इहो सोचे न लिखंदो आहे त मां पोस्ट मॉडर्निज़म ते थो लिखां या मॉडर्निज़म ते थो लिखां. हक़ीक़त इहा आहे त मां सम्झां थो, घटि में घटि मुंहिंजी अप्रोच जेका आहे त पोस्ट मॉडर्निज़म जी डेफिनेशन मां अञा ताईं सम्झी न आहे. पोस्ट मॉडर्निज़म छा आहे? इन जी डेफिनेशन साईं आहे ई कान. हा आहे ई कान. पोस्ट मॉडर्निज़म डेफिनेशन उहा ई ॻाल्हि थो कयां. बिल्कुलु. त जंहिंजी डेफिनेशन कान्हे तव्हां हुनखे मड़े हिकिड़े फ्रेम में बंदि करे छॾियो त हीअ पोस्ट मॉडर्निज़म आहे. अहिड़े क़िस्म जी उन में असां ग़रीब नावलिस्टनि खे फासाईंदा आहिनि. अहिड़े शइ हुनजे हुन में नथो अचे, हे हुनजे दायरे में न आहे. असां मोगा बणिया पोस्ट मॉडर्निज़म, मॉडर्निज़म, साख़्तियात, पोस्ट साख़्तियात, मरियाज़ी कुझु बि कोन्हे. नकाद बाबा मुबारक जॾो अथव हिन में मूं पढ़िया आहिनि सभु न. इहो सभु कुझु स्ट्रक्चरम ॿियो टियों इहे हिकिड़े क़िस्म जा उहो आहिनि ऐं इन क़िस्म जा न आहे. तख़लीक़ पंहिंजे हवाले सां पाण मज़बूत थी पंहिंजा नज़रिया, पंहिंजा ख़्याल उहा खणी ईंदी आहे. बाक़ी हाणे इहो आहे त बाबा प्यार ते न लिखो, छो न लिखिजे? दुनिया में अॼु ॾींहं ताईं जेका मोतबर कहाणी या घणियूं कहाणियूं या नाविल उन में जे टोटल रोमेंस ते न आहे त काफ़ी हद ताईं उन में डोमिनेंट फैक्टर आहे लव. वेझड़ाईअ में जेके बि नाविल ईंदा, तव्हां इन जो काशिफ रज़ा जो नाविल आयो चार दरवेश और कच्छ में, या हिन जो कुरतल हिन हैदर जो आग का दरिया, त इन में तव्हां किथे 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 तव्हां बैन कंदव त रोमेंस न कयो या रोमेंस ते न लिखो. हा टेक्निक आहे. उहा टेक्निक जेकॾहिं पंहिंजो खणी थो अचे ऐं पावरफुल आहे त इहो ई आहे. लतीफ़ छा आहे? हर सिट में प्यार आहे, हर सिट में रोमेंस आहे. ईअं मदद न करे. साईं जेको आहे पंहिंजो मुमताज़ बुखारी साहब किसो काफ़ी दिलचस्प जेको आहे रुख वठी चुको आहे ऐं पर्ची बि मूं ॾे थी चुकी आहे. हा बसि तव्हांजे सवाल खां सवाइ ॻाल्हाए छॾियां ॿ टे लफ़्ज़. हा थोरो सवाल खां सवाइ तव्हां काफ़ी नाविल छपिया बि आहिनि हिकु पब्लिशर जी हैसियत में. मुंहिंजो ख़्यालु आहे काफ़ी सारा मुनफ़रिद नाविल आया आहिनि. शबनम गुल जो नाविल आयो एनवायरमेंट जे पस मंज़र में, ऐं हींअर साईं नालो बार बार सैर गुल जे नाविल जो वरितो वियो. हिकिड़े ॿिए ख़ासि जेको मुनफ़रिद जेको आहे कहिड़ो सैर गुल जो नाविल जेको तव्हां चओ पिया, हीउ ताज़ो हुन जो नाविल आयो आहे मंज़ूर कोहियार जो कलंदरलाल. तमामु ज़ख़ीम नाविल आहे. खोड़ सारा नाविल आहिनि जेके असां चाहियूं था त नक़ाद जे तवजह ते अचनि ऐं नक़ाद उन्हनि खे पढ़नि. असां मुंझी तॾहिं पवंदा आहियूं जेॾी महिल कंहिं फॉरेन जे नाविल ते, कंहिं गैर सिंधी नाविल ते जॾहिं तबसरो ईंदो आहे त उहो वॾी रिआयत सां ईंदो आहे. जी जी. ऐं जॾहिं वरी पंहिंजे कंहिं माना उन ते ॻाल्हाईंदा आहियूं त माना उहो साॻियो माना ॿिए जो नालो वठंदासीं हेज़ाइन्स फलाणो खां, माना ईअं पंहिंजे वीचारे खे साॻियो ई वलू ख़ुदू नूरो फतू ईअं छो आहे? जी मां सम्झी तव्हांजी ॻाल्हि. हाणे मां तकड़ में जेका ॿ चारि ॻाल्हियूं हिते रखणु चाहींदुसि. त जीअं अकबर साहिबु चयो त असां गॾु वेहता आहियूं वाह में, त मां वधाईंदुसि असां वाह मां निकिरी वरी साॻी थाली में पुलाव बि खाधोसीं पटाटनि जो. हाणे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त नक़ाद जी ॻाल्हि कंदुसि मां हिते. असां वटि जेको नक़ाद आहे, जेको असांजे सिंधी नाविल खे डिकोड करे पियो या उनखे ॾिसे पियो, उहो सिर्फ़ु ॾिसे पियो घणे भाङे उहा जेकी तनक़ीद आहे असां वटि घणे भाङे तनक़ीद बाबति असां वटि तनक़ीद आहे. त साॻी तनक़ीद जूं थ्योरीज़ पेश कंदासीं सवाइ अकबर साहिब जी कुझु चवंदे ॿ टे भेरा बि ज़ाहिर कयो आहे. अदरवाइज़ असां वटि ईअं थिए पियो तनक़ीद मुतलिक़. ऐं असीं जेको जहान जोड़े वेठा आहियूं हिन वक़्तु ताईं जेकी सिंधी नाविल ते तनक़ीद कयूं पिया, उहो जोड़े वेठा आहियूं हक़ीक़त वारी दुनिया जो जहान. जंहिं सिंधी नाविल ते तनक़ीद लाइ असांखे हिकिड़ी ॿी दुनिया बि क़ाइमु करणी पवंदी, हिकिड़ी ॿी दुनिया में बि लहिणो पवंदो. नक़ाद असां वटि फ़न खे ॾिसे थो हिकिड़नि मापनि में, पर जॾहिं लेखक लिखे थो त उहो फ़न हुनजे साम्हूं न हूंदो आहे. जीअं माना मां सवलो मिसाल ॾींदो आहियां त जॾहिं को ॿारु जनमु वठंदो हूंदो आहे कंहिं बि जीव जे अंदरि, त ॿाहिरि वेठल खे ख़बर न हूंदी आहे त हू कहिड़ो शेप खणी ईंदो, पर जॾहिं हू ॿाहिरि ईंदो आहे त हू पंहिंजी शबीह सां ईंदो आहे. ईअं जॾहिं नाविल ईंदो आहे त हू पंहिंजो फ़न खणी ईंदो आहे, उन में फ़न मौजूदु हूंदो आहे. पोइ उन क्रिटिक खे उनखे एक्सप्लोर करिणो हूंदो आहे त हीअ नाविल छा रखे थो, छा हिन में आहे ऐं छा हुजणु घुरिजे आहे. त हीअ असां वटि एक्सप्लोरेशन ऐं हुनजी डिकोडिंग असां वटि दुरुस्त न पई थिए. ॿियो जेकी मयार जी ॻाल्हि आहे, असांखे पहिरियों परखिणो हूंदो आहे मक़ामी मयार ते, त मक़ामी मयार छा हूंदो आहे.
मक़ामी मयार जेसि ताईं असां न सम्झंदासीं दुनिया जो जेको बि नाविल आहे उनखे पहिरियों मक़ामी मयार ते परखियो वियो आहे। उनखां पोइ जेको आहे हू काफ़का थियो आहे, पोइ ओ हेनरी थियो आहे कहाणी में, या उनखां पोइ मोपासां थियो आहे जेको शुरू वारे ॾींहंनि में, या हाणे होजे सारामागो या इशिगोरो थियो आहे, पोइ थियो आहे। हाणे डिकोड जेको थियो काफ़का थियो उहो कीअं थियो, उहे हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हियूं आहिनि। हाणे हीउ लिखे पियो होजे सारामागो जो हिकिड़ी नाविल लिखे थो, सिर्फ़ु उहो नॉट जो इस्तेमालु थो करे, आई एम नॉट मैन, सिर्फ़ु नॉट कयईं। जेको आहे सिकंदर जेको आहे सिंध में न आयो, पर उहो हक़ीक़त जो उबतर थी थो वञे सिर्फ़ु नॉट लफ़्ज़ इस्तेमाल जे करे। कमाल तजुर्बो आहे, हू पंहिंजो आर्ट खणी आयो हिकिड़ो। ईअं मक़ामी मयार असांखे परखणा पवंदा। मक़ामी मयार असांखे जेसि ताईं परखंदासूं ऐं उन ई मूजिबि असां नाविल खे सुञाणण जी कोशिशि कंदासूं, पहिरियों मक़ामी मयार ते सुञाणियूं, पोइ असां उनखे ॿी बिरांग वाराए अॻे ई मयार ते ॾिसंदासूं, पोइ असांखे नज़र ईंदो त सिंधी नाविल में किथे दम आहे किथे न आहे। असां ॿी बिरांग ते हलिया था वञूं, असां हिकु सदीअ जो अॻिते जंप था हणी वञूं, इन करे असांखे सिंधी नाविल पोइते थो नज़र अचे। पर सिंधी नाविल में स्टफ बि मौजूदु आहे, सिंधी नाविल में तमामु घणियूं ख़राबियूं बि मौजूदु आहिनि, पर स्टफ सॼी दुनिया में तमामु थोरो हूंदो आहे। हज़ारे नाविल लिखिबा आहिनि, हज़ारे नाविल छपबा आहिनि, पर असांजे साम्हूं 7-8 नाविल ईंदा आहिनि। ईअं ई असांखे पंहिंजे तादाद ऐं उन मयार खे परखण लाइ मक़ामी मयार, उनखां पोइ तव्हां बियाण वञो। त हेठां जेकॾहिं असांजे अॼु जे मौज़िज़ नाविल नवीसनि ऐं नाविल जे नक़ाद साहिब खां को सुवाल हुजे। असां इहो त चऊं था हिन नाविल में हीअ आहे हीअ शयूं हुजणु घुरिजनि, पर असांजे नाविल निगार खे ख़ासि तौरु जेको हाणे कंटेम्पररी नाविल आहे उनखे कहिड़ियुनि शयुनि खां बचणु घुरिजे, पासो कहिड़ियुनि शयुनि खां करणु घुरिजे? सही, नाविल निगार जेको हूंदो आहे उहो नाविल जो ख़ालिक़ आहे, उहो ख़ुदा आहे नाविल जो। ख़ुदा हर जॻह ते मौजूदु आहे, पर तव्हांखे ॾिसण में अचे थो? हर जॻह ते मौजूदु हूंदे बि ॾिसण में कोन थो अचे। तीअं नाविलिस्ट जेको आहे उहो ख़ालिक़ आहे, उहो हर जॻह ते मौजूदु हूंदो आहे, पर ॾिसण में हुनखे न अचणु खपे। अॼुकल्ह जो असांजा केतिरा ई नाविलिस्ट अहिड़ा आहिनि, उहो पंहिंजो पाण खे विज़िबल कनि था। फस्ट पर्सन में जेको किरदार जे बजाय पाण ॻाल्हाइणु शुरू करे छॾनि था। ईअं जीअं हुनजा किरदार अहिड़ा तख़लीक़ थियनि जेके किरदार ॻाल्हाइनि, किरदारनि जे ज़रिए डिलीवरी थिए, जेको बि हुनजो मीनिंग जो जहान आहे उहो डिलीवर थिए किरदारनि जे ज़रिए। पर छा कंदो आहे, केतिरा ई असांजा नाविल निगार जेके आहिनि उहे डायरेक्ट मुदाख़लत कंदा आहिनि, ऐं जिते उहे डायरेक्ट मुदाख़लत कंदा आहिनि उते उहो ॾाढी अडंगाई अची वेंदी आहे नाविल में। ऐं कम से कम मूंखे त ॾाढी हुते बेचैनी महसूसु थींदी आहे त हिते नाविल निगार छो पियो ॻाल्हाए, हिते हिन जे किरदारनि खे ॻाल्हाइणु खपे आहे, हिते नाविल निगार खे न। त नाविल में नाविल निगार जी इंटरफेरेंस न हुजे, उहो किरदारनि जे थ्रू ॻाल्हाए, पंहिंजे स्ट्रक्चर जे थ्रू ॻाल्हाए। नंबर 1। ॿी ॻाल्हि इहा त हू हैपनिंग ॾेखारे, जेको कुझु चवणु चाहे थो उनखे थींदो ॾेखारे, उनखे चई न ॿुधाए, थींदो ॾेखारे। थिए ईअं थो त तारीख़ जी जेका का ॻाल्हि कयूं था त हू छा करे थो त 4 दोस्तनि खे विहारे थो ड्राइंग रूम में, ऐं 4 दोस्त वेठा तारीख़ ते बहस कनि, 20 सुफ़ा विया उन में, वरी अञा ज़रूरत पइजी वई हली वरी हिकिड़ो सेमिनार करे छॾियो, हुन हीअं चयो, हुन हीअं चयो, हुन हीअं चयो। अरे बाबा, हीअ रिसर्च आर्टिकल थो रही आहे, रिसर्च थीसिस थो रही आहे, या किताबनि जा टुकड़ा ॾेई छॾियो। इहे भर्ती जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे नाविल जूं शयूं आहिनि ई कोन के। इहे इन्हनि शयुनि खां परहेज़ कजे। ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं आहिनि, पर कम से कम इन्हनि शयुनि खां परहेज़ कजे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड कंदुसि, नाविल में जेको सभिनी खां बुनियादी सुठे नाविल या कमज़ोर नाविल में, हुन में नाविल में ॾिसबो आहे त कॉन्फ्लिक्ट केतिरो आहे, तज़ाद केतिरा आहिनि नाविल में, कहाणी में, ऐं जेको स्टोरी टेलिंग आहे उहा जगलिंग वांगुरु आहे। तव्हां हिकिड़ी शइ उछलाईंदा आहियो, ॿी शइ टी, ऐं सुठो जगलर जेको हूंदो आहे त सभिनी खे कैच कंदो हलंदो आहे, ऐं आख़िर में वरी उन्हनि खे जॾहिं अम्यूज़मेंट पंहिंजे ड्रामे जी लेवल ते पहुचंदी आहे उहे शयूं वरी वापसि उन्हनि खे कंक्लूड कंदो आहे। त सुठे नाविल ऐं कमज़ोर नाविल में इन जो फ़र्क़ु हूंदो आहे त हुन में जेको बि सुठो नाविल हूंदो उन में कॉन्फ्लिक्ट हूंदो, ऐं उहे कॉन्फ्लिक्ट हिकिड़ो रिज़ॉल्व थींदो, वरी ॿियो कॉन्फ्लिक्ट अचे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, सभिनी पंहिंजो नाले वारनि असांजे नाविलनि जे नक़ाद ऐं हाल में वेठल सभिनी दोस्तनि जी जंहिं हिन गुफ़्तगू खे ॿुधो, महिरबानी।